अच्छा इब्राहिम, इहो ॿुधाइजो त इमरान ख़ान जी हिन वक़्तु ज़मानत मंज़ूर कई वई आहे अलकादर ड्रग्स केस में। अमां ॿुधायूं पिया त इमरान ख़ान जी ज़मानत मंज़ूर कई वई आहे। इब्राहिम कुंबर लाइन ते मौजूद आहे। जी इब्राहिम। जी इमरान ख़ान जी 2 हफ़्तनि जी उबूरी ज़मानत अदालत मंज़ूर करे वरिती आहे। जस्टिस मियां गुलशन औरंगज़ेब जी सरबराही में ही डिवीज़नल बेंच हुई, जंहिंजे आॾो ख्वाजा हारिस जेको इमरान ख़ान जो वकील हो उहो पेश थियो ऐं उन चयो त असांजूं 3 मुख़्तलिफ़ दरख़्वास्तूं आहिनि, जंहिंमां उबूरी ज़मानत जी दरख़्वास्त आहे, हिफ़ाज़ती ज़मानत जी दरख़्वास्त आहे ऐं गिरफ़्तारी खां अॻु वारी ज़मानत ऐं पकी ज़मानत जी दरख़्वास्त आहे। अदालत दलील मुकमल थियण खां पोइ जेको सो हिफ़ाज़ती ज़मानत जेका उबूरी ज़मानत 2 हफ़्तनि जे लाइ मंज़ूर करे वरिती आहे। उन सां गॾु अॼोकी ॿुधणी दौरान ख्वाजा हारिस जेके तफ़सीली दलील ॾिना आहिनि, कहिड़ी रीति इमरान ख़ान खे गिरफ़्तार कयो वियो, नेब जे वारंट जी हैसियत कहिड़ी आहे ऐं नेब जे वारंट ते कहिड़ो मौक़िफ़ इख्तियार कयो वियो, नेब खे इंक्वायरी रिपोर्ट ॾियण जे लाइ जेका दरख़्वास्त ॾिनी वई उन ते नेब जो कहिड़ो रेस्पॉन्स आयो। उन खां पोइ एडवोकेट जनरल जेको सो उन्हनि जो चवणो त नेब सां को बि ताउन न आहे कयो वियो, इन्वेस्टिगेशन में कंहिं बि क़िस्म जो ताउन न आहे कयो वियो, उनजे करे ज़मानत मंज़ूर न थियणु घुरिजे। अदालत दलील मुकमल थियण खां पोइ 2 हफ़्तनि जी जेका उहा ज़मानत मंज़ूर करे वरिती आहे। अहिड़ी रीति जंहिं केस में इमरान ख़ान खे नेब अॻु में गिरफ़्तार कयो, उन ई केस में अदालत यानी हाई कोर्ट इमरान ख़ान जी 2 हफ़्तनि जी उबूरी ज़मानत मंज़ूर करे वरिती आहे ऐं केस खे 2 हफ़्तनि जे लाइ यानी 15 ॾींहंनि जे लाइ मुलतवी करे छॾियो आहे। इमरान ख़ान अलकादिर ट्रस्ट केस जेको नेब जे तरफ़ां क़ाइमु थियल हो, जंहिंमें 60 मुल्कनि जो क़ौमी ख़ज़ाने खे नुक़सान ॾियण जो इल्ज़ाम हो, उन ई में ज़मानत जी दरख़्वास्त कई हुई ऐं संदसि ज़मानत जी जेका दरख़्वास्त हुई अदालत 2 हफ़्तनि जी उबूरी ज़मानत मंज़ूर करे वरिती आहे ऐं उन सां गॾु अदालत 2 हफ़्तनि खां पोइ ॿुधणी जे लाइ ॿीहर केस मुक़ररु कयो आहे ऐं अदालत जो चवणु आहे त 2 हफ़्तनि ताईं जेका हीअ ज़मानत आहे उहा मंज़ूर कई वञे थी। जी